अस्सलाम वालेकुम दोस्तों अॼु सूफ़ी फ़क़ीर जानण चंद जे बारे में तव्हांखे कुझु माना ॻाल्हियूं ॿुधाईंदासीं ऐं उन जा जेके नायाब जेके आहिनि यादगार जेके आहिनि चूंड जेके आहिनि उहे शेयर ॿुधाईंदासीं। दोस्तों सूफ़ी जानण चंद जेको हिकिड़ो सूफ़ी फ़क़ीर माण्हू हो ऐं सूफ़ी सिफ़त इंसान हो, दरवेश हो, माना हिकिड़ो अलाह वारो। ऐं लतीफ़ साईं फरमायो त सूफ़ी साफ़ कयो धोई वर्क वजूद जो, सूफ़ी साफ़ कयो धोई वर्क वजूद जो, तिहां पोइ थियो जेरे पसण पिरीअ जो। मतिलबु माना सूफ़ी जेको आहे अंदर खे माना उनखे अंदर खे साफ़ करे माना धोए उनखे जेको वजूद आहे उनखे साफ़ करे धोए माना बिल्कुलु उन खां पोइ जेको आहे मालिक खे माना माण्हू परखी सघे थो, अलाह खे परखी सघे थो, अलाह खे सुञाणे सघे थो, मालिक साईं खे सुञाणे सघे थो, मौला खे सुञाणे सघे थो, काइनात जे मालिक खे। अगरि सूफ़ी माना अंदर खे जेको धोए न जेको इंसान जो अंदर आहे त पोइ कुझु न थींदो। पहिरियां हुनजा जेके अंदरूं जेके गिलाज़तूं आहिनि, सोचूं आहिनि, हुनजा वीराग उनखे ख़बर ई कान थिए त बाबा अलाह केरु आहे, काइनात छा आहे, इन जो मक़सदु छा आहे, अचण जो वञण जो मक़सदु छा आहे। हाणे उहो इन कश में हूंदो बसि इन वसवसनि में त बाबा मूंखे छाजे लाइ करे माना हिते मोकिलियो वियो आहे, छो आयो आहियां, छाजे करे आयो आहियां। हाणे सूफ़ी जेको हुनजा वसवसा इहे जेके हुन जूं ॻाल्हियूं हूंदियूं दिलि में जेके अनुमान हूंदा उन्हनि खे ख़तमु कंदो ऐं धोई साफ़ करे हुनजे वजूद खे जॾहिं धोई हुनजो वजूद साफ़ थी वेंदो त हुनखे हर ॻाल्हि सम्झ में अची वेंदी त अलाह छा आहे, काइनात छा आहे, दुनिया छा आहे, मुंहिंजो वजूद कहिड़ी ॻाल्हि लाइ ऐं छो आयो आहियां, छाजे करे आयो आहे ऐं अलाह हिन काइनात खे छो बणायो आहे ऐं नंढे नंढे जीत ॼण पखी पखण हिन खे छो बणायो आहे। दोस्तों इन जी फ़िक्र में इन जी सोच में जेको आहे सूफ़ी जानण चंद जेको आहे माना अलाह सां लूं लाथी, अलाह सां लूं लाथी। दोस्तों जेके अलाह जा चाहींदड़ हूंदा आहिनि, जेके अंबिया कराम नबी जेके हूंदा आहिनि, पोइ जॾहिं अलाह सां जॾहिं उन्हनि सां शनासाई कान हूंदी त पोइ हू जबलनि ते चढ़ी वेंदा, जबलनि ते चढ़ी वेंदा, पोइ रियाज़त कंदा, पोइ अलाह खे यादि कंदा ऐं पोइ इहो उन्हनि खे ख़बर कान हुई त अलाह खे बसि हू यादि कंदा त बाबा को न को हिन काइनात जो मालिक आहे, ख़ालिक आहे। पोइ जॾहिं इहा सोच फ़िक्र कंदा त पोइ अलाह जी माना उन सां हम कलाम थींदो, मालिक साईं उन वटि माना वही मोकिलींदो। ईअं जेको आहे अंबियान सां अलाह पाक जेको हम कलाम थियो, नबियनि सां हम कलाम थियो। हाणे हज़रत इब्राहिम जो बि वाक़ियो आहे त बाबा हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम जॾहिं राति जो माना पहिरियां सिजु निकिरंदो आहे त हुनखे चवंदो आहे बाबा हीउ मुंहिंजो ख़ुदा आहे। पोइ जॾहिं सिजु लही वेंदो आहे त बाबा मुंहिंजो लहण वारो ख़ुदा हूंदो ई कोन्हे, जेको सिजु लही वियो न माना ख़ुदा न आहे। पोइ वरी चंड निकिरंदो आहे त बाबा चंड ख़ुदा आहे, वरी चंड लही वेंदो बाबा हीउ ख़ुदा न आहे। ख़ुदा उहो आहे जेको राति ॾींहुं पैदा करे रहियो आहे। माना एॾो ई हुनखे फ़िक्र ॾिनी, सोच ॾिनी। दोस्तों सूफ़ी जानण चंद जेका आहे तमामु भली शाइरी ॻाई ऐं हुन में जेको आहे इंसान जे वजूद खे माना पिरोड़ियो ऐं माना टटोलियो, माना माण्हुनि खे माना हिनखे ख़बर पए त बाबा तूं आहीं केरु। हुनजी तमामु शाइरी जेका आहे तमामु भली शाइरी हुन चई। हिकिड़ी जाइ ते चए थो त अची तुंहिंजी कोर्ट में अपील कयमि, जानण चंद ख़ैराती वकील कयमि, पाण खे तंहिंजो असील कयमि, जेको राह ख़ुदा थो तक़रीर करे, ही घाड़ ग़रीब फ़रियाद करे, ॾिसी वाहर वज़ीर सां हाल करे। माना इहे ॻाल्हियूं कई। ऐं ॿी जॻह ते जेको आहे साईं मेहदी इमाम जॾहिं फ़क़ीर जानण चंद खे ॾिठो, जॾहिं हुन ॾे अचे पियो त हुन माना हुनजी चाहत में माना हुन हिकिड़ा शेर चया, तमामु उहे माना हिकिड़े लिखण जहिड़ा शेर आहिनि, माना उहे यादि रखण जहिड़ा शेर आहिनि। हुन फ़क़ीर जानण चंद खे माना ॾिसी करे चयो त यार अचे थो ॾाढ़ी वारो, वॼंदो हाण नगारो, आयो अथव ॾाढ़ी वारे जो वारो, वॼंदो हाण नगारो।
पोइ वरी फ़क़ीर जानण चंद जेको आहे पंहिंजे मुर्शिद खे वरी शाइराना अंदाज़ में जवाबु ॾींदे फ़रमायो त ज़ाती सिफ़ात ही शेर असादा, ज़ाती सिफ़ात हे शेर असादा, कल्बी ज़िक्र कमेंदे हूं, वनहन अकरब वेझा थियोसे, वनहन अकरब वेझा थियोसे, रोजी रमज़ रलेंदे हूं, मोहब्बत मस्तो मस्त बणाया, मोहब्बत मस्तो मस्त बणाया, दूहां दर्द दुखेंदे हूं, तन विच तारा करन पचारा, तन विच तारा करन पचारा, वहदत नाल वॼेंदे हूं। वाह साईं वाह, सुभान अल्लाह। हाणे इहो जेका फ़िक्र हुई माना जेको फ़क़ीर जानण चंद जी फ़िक्र हुई, ऐं हुन फ़िक्र में माना हुन माना अलाह खे सारियो ऐं पंहिंजे वजूद खे माना साफ़ कयो। अहिड़ो माना फ़क़ीर जानण चंद जो ॿी जॻह ते चए पियो थो, अजाया हथ आसमान ॾे मुला तूं न खण। मौलवी खे चए पियो छो कि आम मुला माना जेके दीन जो इल्मु कोन हूंदो आहे, बसि फतवनि जी वठा हूंदी आहे हुनजी। हुनखे चए पियो त बाबा अजाया हथ आसमान ॾे मुला तूं न खण, तो में वर वथाणा तंहिंमें टुॿी हण, ॾिसी छो थो ॾूर तूं वेझो अखियूं खण, जे तूं सुञाणी सूरत खे त विख बि आहे घण, जानण चन चवे मण मुर्शिद बिना न मिलई। इहो मौलवी साहब खे चई, मुला खे चई। ॿी जॻह ते फ़क़ीर जानण चयो त माना वॾो वॼाए छॾियो, असुर खड़काए छॾी, माना अहिड़ी ॻाल्हि चई, चई त मशीन ख़ाली तूं की न वहाए, माना मशीन माना हिनजी जिस्म, हिन जो जेको वजूद आहे हुनखे माना ख़ाली न वाहे, अजायो न वाहे, कंहिं कम ते लॻा, मालिक खे माना यादि कर, ख़ुदा खे यादि कर। चए पियो त मशीन ख़ाली तूं की न वहाए, पुछा थींदई हित पुर्ज़नि जी, जेके पुर्ज़ आहिनि तुंहिंजा हथ आहे, तुंहिंजूं अखियूं आहिनि, पेर आहिनि, जिस्म जो माना ज़बान आहे तुंहिंजी, हर शइ जी तोखे पुछा थींदी अॻियां। चए पियो धूड़ कमायो थो धूड़ कमाई, धूड़ कमायो थो धूड़ कमाई, मशीन मिली अथई मोतियनि लाइ। मशीन वॾी तोखे VIP मिली आहे, हिकिड़ी माना वॾी कम जी मिली आहे, वॾी ज़बरदस्त मिली आहे, हिकिड़ो इनाम मिलियो आहे, हिनखे सुठे कम ते लाइ, हिनखे नेकिन सां लाइ, अलाह सां लू लॻा, अलाह सां माना पंहिंजी मोहबत पैदा कर। तूं कहिड़नि धंधनि में लॻी पियो आहीं, मशीन खे विञाई पियो, अॼायो ख़राबु पियो करी मशीन खे। तो हाणे इहे सूफ़ी जानण चंद जी माना जेका शाइरी हुई, जंहिं माण्हुनि खे माना पाण ॾे मुतवजा कयो, ऐं माण्हू जोक दर जोक माना जेके सूफ़ी जानण चंद जे माना आस्थान ते अचनि पिया, ऐं हुनजा मुरीद थियनि पिया, हुनजा तालिब थियनि पिया, ऐं हुनजी वेझो थियनि पिया, ऐं हुन जूं ॻाल्हियूं गौर सां ॿुधनि पिया, ऐं हीअं सां हंडाइनि पिया, ऐं हुनजा फ़क़ीर थियनि पिया। त ईअं ई उस्ताद जलाल चवंदो बि फ़क़ीर जानण चंद जो जेको आहे, तॾहिं त मुरीद थियो, तॾहिं त चाहींदड़ थियो, तालिब थियो। दोस्तों मां सम्झां थो हीअ वीडियो तव्हांखे तमामु घणो पसंदि आयो हूंदो। जे पसंदि आयो हुजे त असांजी वीडियो खे लाइक कयो, कमेंट कयो, दोस्तनि खे शेयर कयो, ऐं असांजूं जेके चैनलूं आहिनि, कामरान जानी सिंधी आहे, कामरान जानी क्लासिक आहे, ऐं कामरान जानी ऑफिशियल आहे, इन्हनि खे सब्सक्राइब ज़रूरु कयो, ऐं ॾिसंदा कयो, ऐं पंहिंजे दोस्तनि खे बि ॾेखारींदा कयो, ऐं ॿुधाईंदा कयो। महिरबानी। अल्लाह हाफ़िज़ दोस्तों।